ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा बृहस्पति के विषय में देखिए, निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा कुसुम द्वारा चवंदा, मिठी मिठी ॿार बाबा चवंदा कि घड़ी घड़ी पंहिंजो मूंड खे चेक कंदा न। जीअं माण्हू घड़ी घड़ी जीअं सुबुह जो कुझु ॿियो खाईंदो आहे, ॾींहं जो, राति जो। कई माण्हू 3 टाइम रोटी खाईंदा आहिनि, त हुननि खे सुबुह वारो ई नाश्तो ॾियो त सुठो लॻंदो। कोई सुबुह जो चीजूं ठाहियूं, गर्मी हूंदी आहे त ॾींहं ताईं त स्मेल थी वेंदी आहे न, राति ताईं त बिल्कुलु ख़राब थी वेंदी। त जीअं असां हिकु बार चीज ठाहियूं था, भई नाश्ते खाधो ॾींहं जी पोइ बदिली करणी, पोइ राति जो कुझु ॿियो खाइणु। उहे बाबा चए थो जीअं जीअं समय बीते न, कोशिश करे कलाक खां ज्यादा न। वैसे त बाबा चईंदो आहे हर सेकेंड जो ॻाल्हि बीती बीती। त तव्हां जीअं खाइण में वैरायटी पसंदि करो था, सुबुह जो नाश्तो ॾींहं जो नथा पसंदि करो, ॾींहं जी रोटी राति जो नथा पसंदि करो, उहे जो ॻाल्हि सुबुह थी वई ॾींहं ताईं हुनजो पूरो असर ख़तम थियणो। हजम थींदो आहे न, भई सुबुह जो नाश्तो हजम थियो, कमु कयो त ॾींहं जो खाधो वरी ॾींहं जी। जेको माण्हू कमु कंदो रहंदो न त हुनजो हजम थींदो वेंदो। जेको माण्हू कमु न करे सिर्फ़ु खाई करे वेही रहे, हुनजो हजम न थींदो। 3 टाइम रोटी खाईंदो भारी थी वेंदो। त उहे बाबा चए थो ईअं ई असांजी आत्मा में बि चेक करो, असांजो मन में बि, मन बुद्धि खे बि घड़ी घड़ी चेक करो। जेकी ॻाल्हि सुबुह जो थी उहो ॾींहं ताईं ख़तमु थियणी खपे, जेकी ॻाल्हि ॾींहं जो थी उहो राति ताईं ख़तमु थियणी खपे। राति जो सुम्हंदे हुए माण्हू छा कराइनि, अगरि सॼे ॾींहं जो बचियल हूंदो आहे त कोशिशि कंदा आहिनि राति जो जेको बचियल हुजे उहो कंहिं जानवर खे या कई माण्हू हूंदा आहिनि ग़रीबनि खे ॾेई छॾींदा आहिनि, कई हूंदा आहिनि डस्टबिन में फिटी करे छॾींदा आहिनि, कई हूंदा आहिनि जानवरनि खे ॾेई खाराए छॾींदा आहिनि। हर हिक जी पंहिंजी उहा सम्झ आहे। कंहिंखे लॻंदो आहे असां डस्टबिन में छो फिटी करूं, सफ़ल करूं न। त सुबुह जो बचंदो उहो ॾींहं ताईं ॿाहिरि ॾेई छॾींदा, ॾींहं जो बचंदो त नथा खायूं त ॿिया त खायूं। लेकिन कई हूंदा आहिनि कि फ्रिज में रखी छॾींदा आहिनि, पोइ कल्ह ताईं बाक़ी थी वञो, ख़राब थी वञो, पोइ कंहिंखे ॾींदो। त उहे ई बाबा चए थो कि असांजी ॾींहं में केॾी सारी ॻाल्हियूं थियनि थियूं। भई अगरि असां माण्हू त साल पुराणी ॻाल्हि मन में रखी करे भले हिक ॿिए सां रहनि था, लेकिन उहा दृष्टि हुजे न, बसि उन ॾींहं खां पोइ मुंहिंजे मन में खटास थी, बसि हाणे मूंखे हुनजो मुंहुं ई सुठो न लॻंदो। त तव्हां अगरि कोई चीज हूंदी आहे, भई हिकु बार ख़राब थी रोटी कोई डिश, त ईअं थोरी कि असां हुन खां पोइ ठाहींदा ई न आहियूं। हिकु बार अगरि असांखे ठीकु न लॻी त ॿिए टाइम ॿियो रीति सां ठाहे करे ॾिसंदा आहियूं। त खाइणी हूंदी आहे, फ़ाइदे वारी हूंदी आहे, त कीअं बि करे हुनखे पंहिंजी पसंदि अनुसार ठाहे करे खाईंदो आहे न माण्हू। त उहे संबंध बि आहिनि, भई घर में जो माण्हू रहे थो, हाणे सुबुह जो ॻाल्हि थी ॾींहं ताईं ख़तमु थियणी खपे, ॾींहं जो ॻाल्हि थी राति ताईं ख़तमु थियणी खपे, राति ताईं सॼे ॾींहं जी ॻाल्हियूं राति जो ख़तमु करे अर्थात परमात्मा खे ॾेई करे बसि ॿियो ॾींहुं असांजो नयो हुजणो। बाबा चवंदा ज्यादा से ज्यादा हिकु ॾींहुं, छो छा थींदो, घर में माण्हू 2 ॼणा अगरि ॿिनि ॼणनि जी खटपट हलंदी आहे न, त वीचारो टियों पिसंदो आहे। ऐं हुन में बि सभिनि खां ज्यादा केरु पिसंदा आहिनि, ॿार।
ॿार भी अगर तव्हां हीअं रोज़ रोज़ हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो करो, ख़ासि कर जो पति पत्नी हूंदा आहिनि या ससु नुंहुं हूंदा आहिनि, ज्यादातर पति पत्नी अगर लड़दा झगड़दा तूं कंदा मम्मी कंदा त केरु परेशान थींदो आहे घर में? ॿार जो जीवन त वियो न। अॼुकल्ह ॿार पोइ बचपन खां ई घर में लड़ाई झगड़ो ॾिसनि था ॿुधनि था त छा पढ़ाई कंदा? भले पढ़ाई भी कंदा आहिनि त स्कूल था मोकिलो, ट्यूशन था मोकिलो, लेकिन अॼुकल्ह ॿार भी समझदार भी आहिनि, उन्हनि जे त सम्झनि था न। भई मुंहिंजे पापा खे मम्मी ईअं थी चए, मुंहिंजी मम्मी खे पापा ईअं थो चए, पोइ कॾहिं कॾहिं मारदा भी आहिनि हिक ॿिए खे, त ॿार जे दिमाग़ में त वेही रहंदो न, उहो पढ़ाई न करे सघंदो, हुनजे दिमाग़ में उहे ई ॻाल्हियूं घुमजी रहनि। भले तव्हांखे चए न, भले तव्हांखे ॿुधाए न, छोकी घुमदियूं आहिनि। अॼु टीवी में माण्हू सीरियल थो ॾिसे, हिक ॿिए सां ॻाल्हाए थो करे थो, त असांजे दिमाग़ में ॻाल्हियूं घुमदियूं आहिनि। त ॿार जो ईअं ॾिसे पीउ माउ खे मारे थो, मां ईअं चए थी, ससु नुंहुं ईअं लड़नि थियूं, तूं मैं करनि थियूं। अॼुकल्ह त ॿार सभु कुझु सम्झंदा आहिनि, हुननि जे दिमाग़ में छा असर थींदो? भले चइण में तव्हां वॾे स्कूलनि में विझो, ट्यूशननि में विझो, कई ॿार हूंदा आहिनि की वो ध्यानु न ॾींदा आहिनि पंहिंजी पढ़ाई ते, पर घर में सॼो ॾींहुं लड़ाई झगड़ो शोर शराबो रहे त बाक़ी माण्हू त परेशान थींदा आहिनि। त बाबा चयो था की हाणे कोशिश करे ज्यादा से ज्यादा हिक ॾींहं खां पोइ ॻाल्हि न रहणी। त बाबा चयो ॾिसो अॼुकल्ह माण्हू छा था करनि, कोई भी ॻाल्हि थिए थी न, अॼुकल्ह त ज़माने जे हिसाब सां अगरि संभली करे हलूं त ॾाढो सुठो। अॼुकल्ह माण्हू घर में कोई भी तकलीफ़ थिए थी, कुछ भी थिए थो न, त माण्हू छा थो करे, ॿारनि खे मारे थो छॾे गुस्से में अची करे। होॾे नुंहुं कुछ नथी ॿुधे, नथी कमु करे त ससु मारे थी छॾे। ये सभु ॻाल्हियूं पहिरियों त चलो हिकु नुंहुं खे माण्हू जलाईंदा, ये कहानी पहिरियों जी आहे, लेकिन अॼुकल्ह त ॿार माउ पीउ खे, माउ पीउ ॿार खे, अॼुकल्ह जी दुनिया में ईअं थो हले, छोकी क्रोध माण्हुनि खे ये सभु कमु कराए थो। और जेकी भी ये बुरी आत्मायूं जो दुनिया में भटकनि थियूं न, एॾी सारी ॾिसो माण्हू आए दिन केॾी शरीर माण्हू छॾनि था, बीमारी जे कारण, एक्सीडेंट जे कारण, प्राकृतिक आपदाउनि जे कारण, कंहिं बि कारण। तव्हां सोचो त ये सभु आत्मायूं काॾे वयूं? हिनमें ड्रिजण जी ॻाल्हि आहे, लेकिन असां समय जे अनुसार अगरि सम्झी करे हलूं न, छो जो छा थींदो, जेकी आत्मा ज्यादा सोचती आहे न, अगर असां भगवान जो नाम हिन समय, ख़ासि करे हिन समय अगर तव्हां सॼो ॾींहुं भगवान खे यादि करे कर्म न कंदव न, ऐं फालतू सोचंदव, फालतू सोचण वारी आत्मा जे मथां ये बुरी आत्मायूं बुरो कम कराए सघियूं। तो सोचंदा आहिनि अरे मां ईअं छा कयो, जेकी भटकती आहिनि, हेॾी सारी आत्माएं शरीर छॾनि थियूं, कोई उन्हनि खे शांति जो धाम नथा ॾियनि, सभु रोइनि था, दुखी था थियनि, ॾिसनि जो फलानो हली वियो। सभु हिन समय कलयुग अंत में एॾी सारा माण्हू जेका शरीर छॾनि था, उनजी आत्मा हिते ई त भटके थी, जेसिताईं ॿियो जन्म न वठनि, त उहो भटकदी। अगरि असांजी आत्मा में शक्ति न हूंदी, असांजी आत्मा कमज़ोर हूंदी, असांजी आत्मा फालतू सोचदी आहे, उहो असांखे कोई बि बुरो कमु कराए सघंदी आहे। इन करे बाबा चए थो हिन समय न, ख़ासि करे जीअं माण्हू फालतू भोजन जी परहेज थो करे न, असां अहिड़ी चीज न खायूं जो शरीर खे सूट नथी करे। माण्हू शरीर ते ॾाढो ध्यानु था ॾियनि न अॼुकल्ह, ॾियनि बि था, न बि था ॾियनि, बिजो पिज़्ज़ा बर्गर ये सभु खाइनि था, जीभ जे कारण, टेस्ट जे कारण शरीर खे सूट नथो करे। ऐं कई माण्हू ॾाढो परहेज बि कंदा आहिनि,
हुए न असांखे हाणे परहेज करण जी जरूरत आहे। हाणे असांखे फालतू न सोचणो आहे। अगर असां हाणे फालतू सोचंदासीं त दुनिया जी हालत अहिड़ी आहे कि एॾा सारा आए दिन जो केसिस थियनि था कि घर में माण्हू सेफ न आहे। अॼु ॿार माउ पीउ लड़नि था, सॼो गुस्सो ॿार जे मथां था कढी छॾनि। माउ पीउ ॿार खे पाले नथा सघनि त मारे था छॾनि या फिटी था करे छॾनि। या ॿार माउ पीउ खे बुढ़ापे में नथा पाले सघनि त घर मां कढी था छॾनि। त हे सभु दुनिया में हे सभु जेको बि ॻाल्हियूं हले थो, छो थो हले? हाणे माण्हू ठीकु आहे, हाणे कंहिंखे बि कंहिं ॻाल्हि में अलाए छा छा बके थो वेही करे, कुझु सम्झ में न आहे। रोज हिकु नई ॻाल्हि जो माण्हू ये टीवी थो ॾिसे। हिकु माण्हू भॻवान खे न मञंदा आहिनि, टीवी ते जेकी बि ॻाल्हियूं, अगरि तव्हांजे मन में तव्हांखे शक्ति न आहे अहिड़ी चीज ॾिसण जी, अगरि तव्हांजे दिमाग़ में उल्टा सुल्टा ख़्याल हलनि था त न ॾिसो। कई बार माण्हू छा कंदो आहे, नाटक ॾिसंदो आहे, पोइ कंहिंजी नूंहं ईअं कंदी आहे, कंहिंजी धीउ ईअं कंदी आहे, कंहिंजो पुटु ईअं थो करे, कंहिंजी ससु ईअं थी करे, त सोचंदा आहिनि हा मूंसां बि मुंहिंजी नूंहं ईअं न करे, वरी मुंहिंजो पुटु ईअं न करे, वरी मूंखे बि ईअं न करनि। त उहो पंहिंजे जीवन में ओड़ी कहानी सोचण लॻी वेंदा आहिनि कि मूंसां बि ईअं न करनि, त उहो डपु रहिजी वेंदो आहे। पोइ असांजो ई डपु, असांजी ई सोच असांजे साम्हूं ईंदी आहे। पोइ असां चईंदा आहियूं ॾिस मां सोचियो हुयो न, ॾिस मूंसां बि न ईअं कई, मूंसां बि हाणे ईअं था करनि। त तव्हां ई त सोचियो अथव न, तव्हां ई सोचे करे उन्हनि घर में रहण वारे माण्हुनि जे लाइ जो सोचियो था उहो तव्हां सां करनि था। जो असां सोचंदा आहियूं उहो ई थींदो न। त तव्हां अहिड़ो सोचो छो था, जॾहिं तव्हांखे अहिड़ी चीज ॾिसण जी शक्ति न आहे, सम्झ न आहे। नाटक होता हर एक सां कुछ न कुछ कहानी, वो तो दुनिया में जैसा जो थे तो वो दिखाईंदा आहिनि कंहिंजी न कंहिंजी स्टोरी खणी करे। तव्हां छो था सोचो असां सां ईअं थींदो त? असांजा धीअ पुटिया अॼुकल्ह दुनिया में ख़राबी थी हले, कंहिंजा बि ॿार ॿाहिरि हूंदा न त चईंदा अलाए मुंहिंजी धीअ सां ईअं न थी वञे, मुंहिंजे पुट सां ईअं न थी वञे। हाणे हर हिक जी पंहिंजी पंहिंजी क़िस्मत, सावधानी रखणी आहे। भई इहा असांखे सम्झो आहे भई दुनिया में ईअं थिए थो। अॼु दुनिया में माण्हू विकार बुराइनि जे वश थी करे, क्रोध जे वश थी करे, नंढी नंढी ॻाल्हियुनि जे वश थी करे अहिड़ा कर्म करे थो। लेकिन असां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे परिवार वारनि खे हुन ई दृष्टि सां ॾिसंदासीं त असां घर में कीअं रही सघंदासीं? तव्हांजी सोच तव्हांजे साम्हूं ईंदी। छो तो थिए छोकी माण्हू भॻवान खे नथो यादि करे न, भॻवान जे मथां विश्वास न आहे। बसि हा हुन में ईअं थियो त मूंसां बि ईअं थींदो, अलाए थी न वञे। पोइ चईंदा आहिनि कॾहिं कॾहिं थींदो, ॾिस मूंसां थी वियो न। पोइ बाबा चए थो कि हिन करे माण्हू ॾिसो डॉक्टरनि ते एॾो विश्वास आहे। अचण वारे समय में बाबा चवनि था कि हाणे समय अहिड़ो अचण वारो आहे, भॻवान असांखे अचण वारे समय जे लाइ तयार थो करे, छोकी हाणे असी खां पोइ सुख ईंदो। हाणे हिन सृष्टि ते स्वर्ग अचण वारो आहे, सतयुग जी स्थापना थी थिए, त हुन खां पहिरियों दुख जी असी ईंदी। कई माण्हुनि जे लाइ अची वई आहे, कईनि जे लाइ न आई आहे, कईनि जे लाइ अञा ताईं स्वर्ग थो हले। हर हिकु माण्हू जे लाइ दुख जी अती ईंदी, त अहिड़ी अती जे लाइ परमात्मा असांखे तयार थो करे भई हीअ बि अहिड़ी बि अती ईंदी, अहिड़ा बि दुख ईंदा, अहिड़ी बि परेशानियूं ईंदियूं। लेकिन असां हुन हलचल वारे समय में, उन दुख वारे समय में, उन परेशानी वारी समय में, उन बीमारी वारी समय में असांजी आत्मा शांति सुखी हुजे, आराम जी सुखी हुजे। हुनजे लाइ बाबा असांखे पहिरियों खां ई तयार था करनि कि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप से यादि करो और शांत रहो। जेतिरा माण्हू लड़नि, जेतिरा माण्हू झगड़नि, जेतिरो उल्टो सुल्टो थिए, ओतिरो असां छा संकल्प करो? ओम शांति
शांति शांति। पंच घर में कोई लड़े तो झगड़े तो रोज रोज घर में आई थी, वो बाहर रोइन था ये तो थी तावी मन में शांति परमात्मा वती आते हैं। तो तव्हांजी शांत स्थिति द्वारा वो माण्हू शांत थी वेंदो। अगर तव्हां उन्हनि जे झगड़े खत्म करण जी कोशिश कंदा उन्हनि वटि वञी करे उन्हनि खे सम्झाए करे त वो उल्टो वो क्रोध जो भूत तव्हां ते हावी थी सघे। इन करे असां परां खां ई जीअं भगवान भी सभु कुझु ॾिसे थो असांखे शक्ति ॾे थो न, लेकिन भगवान भी असांखे मदद करे थो। कोई बाबा चए तो हाणे समय अहिड़ो अचण वारो आहे असां कंहिंखे वैसे अची त वियो अॼु कंहिंखे सम्झाए सघूं था असां। अॼु माण्हू सुबुह खां माण्हू कमु थो करे अगरि कुझु खुदि न खाईंदो सुम्हंदो टाइम ते न त उहो परिवार खे छा पाले सघंदो। हाणे इहे सम्झ माण्हू सभिनि खे ॾे थो लेकिन कोई सम्झे थो। अॼु अगरि घर में जेकी रोटी ठाहिणी आहे घर खे संभालणो बि हुनखे सुम्हणो बि टाइम ते पवंदो, हुनखे टाइम ते रेस्ट बि करणो आहे, टाइम ते रोटी बि खाइणी आहे, तॾहिं त वो ॿियनि जी मदद करे सघंदी न। अगरि उहा घर में रहण वारा जेके माण्हू घर जी संभाल कंदा आहिनि, जेको धंधे ते वञे थो ॿाहिरि त उहो पंहिंजे हिसाब सां उथंदो आहे सुम्हंदो आहे खाईंदो आहे सनानु पाणी कंदो आहे कि मां धंधे ते वेंदमि त मूंखे टाइम न मिलंदो त पंहिंजे शरीर जी त संभाल कंदो आहे न हुन हिसाब सां। अगरि शरीर जी संभाल न करे त पोइ करे सघंदो अथव। त उहो ई बाबा चए थो हर हिकु माण्हू खे पंहिंजे शरीर जी संभाल करणी आहे। जॾहिं त शादी कई अथव ॿार पैदा कया अथव त पोइ तव्हांजे शरीर खे पालण लाइ माण्हुनि खे टाइम ॾियणो पवंदो। केतिरो बि माण्हुनि खे सम्झाए माण्हू सम्झे ई नथो। जे करे त बाबा परमात्मा हिन समय असांखे ॿुधाइण आयो न इहो ज्ञान कि सभिनि खे हाणे शुभ भावना ॾियो, सभिनि खे हाणे शुभ भावना ॾियो, सभिनि जे लाइ कामना करो कि सभी आत्मायूं शांत थी वञनि सुखी थी वञनि। सभिनि आत्माउनि खे सम्झ अची वञे कि जीवन कीअं जीअणो आहे। घड़ी घड़ी जॾहिं बि भगवान खे तव्हां यादि करो ये संकल्प करो कि सभिनि जो ई कल्याण। कॾहिं बि ईअं न सोचो मुंहिंजे ॿारनि जो कल्याण थिए हिन जे ॿारनि जो न। कॾहिं बि ईअं न सोचो भई मुंहिंजो ॿार बीमार आहे त हिन जो ॿार बीमार छो न थियो। भई माण्हू हूंदा आहिनि न हिन दुनिया में अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि मुंहिंजो ॿार बीमार थो थिए घड़ी घड़ी हिननि जा त ॿार बीमार ई न था थियनि। कल्ह उहो बि बीमार थियो त छा थियो, तव्हांजे चइण सां बीमार थी वियो त छा थियो, तव्हां पंहिंजे मथां पाप खणी छॾियो न। अगरि तव्हांजे ॿार खे कोई चए थो अरे बीमार आहे ईअं कुझु चए ईअं त माण्हू जे झटि मन में निकिरे थो न तुंहिंजो बि ॿार बीमार थिए त पतो लॻे। त माण्हू उन समय माण्हू जे दिमाग़ में नथो अचे न असां छा था कयूं, असां छो ॿियनि जे ॿारनि जे लाइ ईअं बुरो था सोचूं। असांखे माण्हू खे जीअं डपु नथो बसि माण्हू सोचे थो भई मुंहिंजे ॿार जे लाइ चई त मां बि त चवां न भले चइनि ॾियो कुझु बि चइनि ॾियनि हुन सां छा थींदो। अॼु लेकिन असां अगरि ॿियनि जे लाइ ईअं सोचंदासीं न त असांजे मथां बि पाप न त ग़लति कमु कयूं असां बि ग़लति कमु कयूं। हिकिड़ी अभ्यास हुजणो आहे शायदि ॾाढे समय खां तुंहिंजी आदत पयल आहे न कि तूं मूंखे तो चए असां बि इहा आदत पयल आहे न इहा ख़राब आदत त इन करे हाणे असांखे छा करिणो आहे इहा अभ्यास करिणो कि सदा सभिनि जे लाइ छा सोचणो सभिनि जो ई कल्याण। भई ठीकु आहे मुंहिंजो कल्याण थिए लेकिन थी वियो लेकिन तुंहिंजो ॾाढो ई कल्याण थिए। मुंहिंजा ॿार बीमार आहिनि तुंहिंजा ॿार सदा ई तंदुरुस्त रहो सदा ई ख़ुशि रहो। मुंहिंजा ॿार पढ़िया लिखिया न तुंहिंजा ॿार ॿिया ई पढ़ी लिखी वॾा अफ़सर ठही वञनि। त इहो जेतिरो असां सभिनि जे लाइ सुठो सोचोसीं मन सां जेतिरो असां सभिनि जे कल्याण जी भावना सोचोसीं न ओतिरो असां फालतू वीचारनि खां बची वेंदो।
ॾाढी वॾो फ़ाइदो आहे असां अॼु कंहिंजे लाइ बुरो सोचणु कंहिंजे लाइ ख़राब सोचणु ॾाढो आसान आहे लेकिन हुनजो परिणाम छा थींदो असांजो मन अशांत थी वेंदो असांजे जीवन में गड़बड़ थी वेंदी माण्हू खे सम्झ में न ईंदो अरे मूंसां ईअं छो थो थिए मां त कुझु कयो न लेकिन तव्हांजो हिकु सोच ॿियनि जे लाइ अहिड़ो आहे हिन सां ईअं तव्हांजे जीवन खे ख़राब करे तव्हांखे पतो बि न पवंदो ईअं छो थो थिए छोकी तव्हांखे दुख एॾो ईंदो आहे अगरि असां कंहिंजे लाइ ईअं चईंदा आहियूं न पोइ पतो बि न पवंदो पोइ माण्हू जॾहिं अति दुखी थी वेंदो न पोइ सोचदो आहे हा मां हिनजे लाइ ईअं चयो हुयो हिनजे कारण मूंखे एॾो भुगतणो पियो माण्हू हुन न देह अभिमान अची वेंदो माण्हू थोरो बि कुझु सिखे थो न थोरो बि कुझु सुठो करे थो त हुननि खे झटि अभिमान थो अचे हुननि खे लॻे थो मूंखां वॾो कोई आहे ई न मां ई सभु कुझु करे सघंदो आहियां मूंखे ई सभु कुझु कमु ईंदो मां ॾाढी होशियारु आहियां हिन करे हिन समय चाहे वॾो आहे चाहे नंढो आहे चाहे तव्हां घर जा वॾा आहियो या नंढा जो बि आहियो चाहे तव्हां सां हाणे सुठो हलनि था नथा हलनि लेकिन हिन समय चाहे तव्हांखे तव्हांजे ॿारनि जी तव्हांजे घर वारनि खे कोई बुरो थो चए सुठो थो चए लेकिन असांखे सभिनि खे छा करिणो सभिनि जे कल्याण जे बारे में सोचो सभिनि जो ई कल्याण सभी आत्मायूं सुखी रहे सभी आत्मायूं शांति सभिनि आत्माउनि जो सुख शांति जेतिरो असां मन में सभिनि जे लाइ सोचंदासीं न दिलि सां मन सां ओतिरो इहे सुख शांति असांखे मिलंदी भई सभिनि में असां बि अची वियासीं त ओतिरो सुख शांति ओतिरो कल्याण असांजो बि थिए माण्हुनि खे न हिन समय टेंशन ॾाढी आहे कहावत चए थो की ॻाल्हि ते टेंशन न करो लेकिन सदा टेंशन रखो कि मां परमात्मा सां गॾु आहियां मूंखे हुनजी यादि आहे हुनजी साथ जो अनुभव करूं था हीअ अटेंशन रखो टेंशन न करो कंहिं ॻाल्हि असांखे कहिड़ो अटेंशन रखणो आहे परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहिण जो अटेंशन रखो ध्यानु रखो टेंशन न करो जेतिरो असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करण जो अटेंशन रखंदासीं न ओतिरो सभु टेंशनियूं सभु बोझ सभु परेशानियूं सभु जो बि ॻाल्हियूं हूंदियूं उहा बाबा असांजी पूरी करे छॾियो मतलब वो बाबा पंहिंजे पाण ई सभु कमु कराए छॾियो असांखे सिर्फ़ु छा करिणो आहे अटेंशन रखणी बाबा चवनि था कि हीअं करे अगरि पंहिंजे जीवन में असां पंहिंजे पाण ते पंहिंजी सोच ते ध्यानु ॾियो ऐं जेतिरो कुझु थींदो थो वञे न कोई बि ॻाल्हि थिए थी हुनखे नंढो करो ॻाल्हि खे वॾो न करो ॻाल्हि खे नंढो करणु कंहिंजे चइण सां कंहिंजे कुझु करण सां असांजो बुरो त न थी वेंदो तुंहिंजी कोई ग्लानी थो करे कुझु उल्टो सुठो थो चए त असां थी त न वेंदासीं न लेकिन असां हुन ॻाल्हि जो बुरो मञी करे अगरि बुरो कयो बुरो ॻाल्हायो त बुरो थी वियासीं न अॼु असांखे कोई चए त पागल आहे हिनखे त सम्झ कोन अथसि हीअ त अहिड़ो असां त पागल आहियूं न असांखे त सम्झ आहे ठीक है अगरि असां हुनजी ॻाल्हि ॿुधी करे असांखे बुरो लॻियो ऐं असां बि उल्टो सुठो ॻाल्हायो असां बि हुन लाइ ॿ टे ॻाल्हियूं चयूं हुन जे लाइ बुरो सोचियो बुरो कयो त माण्हू शरीर आहे न पागल त ईअं माण्हू असांखे उकसाए करे असांखे बुरो कंदा आहिनि हिन करे असांखे सम्झ हुजणी खपे भई कंहिंजे कुझु चइण सां मां थी त न वेंदो या कोई असांजे लाइ बुरो सोचे थो बुरो चए थो असांखे चए थो तोसां ईअं थी वञे तुंहिंजा ॿार ईअं थी वञे तोसां ईअं थी वञे
हुनजे चइण सां असां थी त न वेंदासीं, तुंहिंजा ॿार ख़राब थी त न वेंदा, लेकिन अगर असां उल्टो उन्हनि सां बहस कंदासीं, उन्हनि खे अपशब्द चईंदासीं, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन सां लड़ंदासीं, त ॿियो ई असांजे मथां उहो असर थींदो न। छा बाबा चए थो छा थींदो, चइण वारा चई करे चुप थी वेंदा। अगर तव्हां कुझु बि न चईंदो न त उहो बि चईंदे चईंदे चुप थी वेंदो, चईंदो अरे ही त मूंसां लड़े ई नथो, हिनखे त चिड़ लॻे ई नथी, त ॿियो ई माण्हू हुनखे चईंदा कि ॾिस तूं केॾो समझदार आहे। समझ असांखे धारण करे जीवन में हलंदासीं शांति सां, सुख शांति सां, ओतिरो असांजे जीवन में असां अॻियां वधंदासीं, ओतिरो असांजे जीवन में सुख शांति ईंदी। मतलब दुनिया में अॼु माण्हू असांखे जीअं ॿार जानबूझ के ग़लती कंदा, जानबूझ के कई ॿार कंदा आहिनि कि अगर माउ पीउ गुस्सो करे न त सोचंदा आहिनि अञा गुस्सो नथी करे, जॾहिं कंदी तॾहिं कंदो, पोइ ॿार बि तव्हांजो मज़ो वठंदा। त ॿार बि ॾाढा होशियार हूंदा आहिनि, ॿार बि जानबूझ के ई कंदा ताकि मम्मी पापा चिल्लाए, उन्हनि खे बि मज़ो अची वेंदो। तव्हां रोज़ रोज़ उन्हनि खे डांटो मारो, घर में लड़ाई करो, उन्हनि खे बि लॻंदो अरे अॼु शांति कीअं आहे, चलो कुझु करूं था, पोइ मम्मी चिल्लाईंदी त मज़ो ईंदो। त असां पंहिंजे व्यवहार खे थधो कंदासीं, ओतिरो ॿार बि असांखे न रिस्पेक्ट ॾींदो। अॼु असां अगरि ॿार सां ठीकु रीति हलंदासीं न त टीचर, ॿार टीचर जे साम्हूं, टीचर भले कुझु मारे न डांटे न, लेकिन हुनजे साम्हूं ईंदे ई वो ॿार केॾो सुठी रीति हलण लॻी वेंदो। वो त डांटे मारे नथी, लेकिन कीअं थो हले, छोकी हुन पंहिंजी पर्सनैलिटी खे ठाहे रखियो अथई, हुन सम्झे रखियो अथई हा मूंखे ॿारनि खे शांति सां प्रेम सां पढ़ाइणो आहे, सिखाइणो, डांटणो मारणो न आहे, थोरो उन रीति सां ॻाल्हाईंदी कि ॿार बि सम्झंदो, वो ख़ुदि समझदार जी स्टेज ते आहे न, हुनजा वाइब्रेशन ॿार खे बि समझदार ठाहींदा। ऐं तव्हां अगरि ॿार सां घर में हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो चिक चिक जी तरह व्यवहार कंदो न, सभु चईंदा अरे आई हिन सां ईअं हल, ॿार बि चईंदा। इन करे स्थिति सदा शांत सुठी हुजणी खपे। छा मिठे मिठे सिकल जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभु रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। नेचुरल अटेंशन व अभ्यास वारा नेचर खे परिवर्तन करण वारा सिद्धि स्वरूप बाबा चवनि था तव्हां सभिनि जा निजी संस्कार अटेंशन जा हुजणा खपनि। जॾहिं टेंशन रखंदा आहियो त अटेंशन रखण छा वॾी ॻाल्हि आहे, त हाणे अटेंशन रखो, जीवन में हर ॻाल्हि जो अटेंशन रखो, कंहिं बि ॻाल्हि जो टेंशन न करो। जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि कंदासीं ऐं सदा इहा अटेंशन रखंदासीं कि मूंखे बाबा यादि आहे, तॾहिं असां सदा ई बाप जी यादि में हर जो कमु कंदासीं हुनमें सफल थींदासीं। स्लोगन अशरीरीपन जी एक्सरसाइज ऐं व्यर्थ संकल्प जे भोजन जो परहेज करो त एवर हेल्दी रहंदो। कल बाबा चई न हेल्दी रहण लाइ असांखे सदा ख़ुशी जी खुराक खाइणी। अॼु बाबा चवनि था अगरि तव्हांजी आत्मा खे सदा हेल्दी रहणो तो सदा घड़ी घड़ी याद करो कि मां आत्मा इन शरीर सां न्यारी आहियां ऐं कॾहिं बि फालतू सोच में टाइम न वेस्ट करो। असांजी शरीर ऐं आत्मा सदा हेल्दी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।